बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी प्रोनाउन जे हिकिड़े ॿिए क़िस्म रिलेटिव प्रोनाउन के बारे में पढ़ंदासूं। रिलेटिव प्रोनाउन ज़मीर मौसूल मौसूल जी माना है मिलाप या मिलाइण। अहिड़ा ज़मीर जेके पाण खां अॻु इस्म जे बदिरां इस्तेमाल थी करे जुमिले जे हिक हिस्से के ॿिए हिस्से सां मिलाइनि त उन्हनि खे ज़मीर मौसूल ऐं अंग्रेज़ी में रिलेटिव प्रोनाउंस चइबो आहे। रिलेटिव प्रोनाउंस तादाद में पंज आहिनि: who, whom, whose, which and that। जेकॾहिं असां ॾिसूं था त इहे जेको आहे तादाद में पंज आहिनि। जहिड़े तरीक़े सां इंट्रागेटिव प्रोनाउंस तादाद में पंज हुया, अहिड़े तरीक़े सां हे बि जेको आहे तादाद में पंज आहिनि। उन्हनि ऐं हिन जे विच में सिर्फ़ु जेको आहे फ़र्क़ु आहे दैट ऐं वाट जो। जॾहिं त इंट्रागेटिव प्रोनाउन में दैट इस्तेमालु थी रहियो, जॾहिं हिते रिलेटिव प्रोनाउन में वाट जी जगह ते असां दैट के इस्तेमाल करे रहिया आहियूं। जहिड़े तरीक़े सां उते जेको आहे असांजो सब्जेक्टिव केस जे लाइ हू इस्तेमालु थिए पियो, ऑब्जेक्टिव केस जे लाइ होम इस्तेमालु थिए पियो, पॉजिटिव केस जे लाइ हू इस्तेमालु थिए थो पियो। विच ऐं जेको आहे दैट जेको आहे उहे असांजा उते बि जेको आहे सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट सवाल पुछण जे लाइ इस्तेमालु थी रहिया हुआ, त हिते बि जेको आहे इहे साॻे तरीक़े में जेको आहे इस्तेमालु थी रहिया आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त रिलेटिव प्रोनाउन जेको आहे पाण खां अॻु में इस्तेमालु थियल इस्म जे बदिरां इस्तेमालु थी करे जुमिले जे हिक हिस्से खे ॿिए हिस्से सां मिलाईंदा आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त इन जो कमु आहे मिलाइण जो, इन करे इन्हनि खे जेको आहे कंजंक्शन बि चयो वेंदो आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हू बि असांजो इंट्रागेटिव बि आहे, प्रोनाउन में बि आहे ऐं असांजे रिलेटिव प्रोनाउन में बि आहे। फ़र्क़ु इन्हनि में इहो आहे त उते जेको आहे उहो सवाल पुछण जो कमु करे पियो ऐं हिते जेको आहे ॿिनि जुमिलनि जे ॿिनि जेको आहे हिसनि खे पाण में मिलाइण जो कमु करे रहियो आहे। हुते जेको आहे जुमिले जी शुरूआत में इस्तेमालु थी रहियो, लेकिन हिते जेको आहे असांजो रिलेटिव प्रोनाउन पाण खां अॻु में इस्तेमालु थियल नाउन या प्रोनाउन जी जॻह ते इस्तेमालु थिए थो पियो। ज़मीर मौसूल खां अॻु में जेको नाउन या प्रोनाउन इस्तेमालु थींदो आहे, असां उन खे ज़मीर मौसूल जो एंटीसीडेंट बि चवंदा आहियूं। अचो त असां जेको आहे पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। हाणे असां जेको आहे सभ खां पहिरीं जेको आहे लिखियो आहे जुमिलो जेको उहो आहे दिस इज़ द बॉय हू ब्रोक माय पेन। दिस इज़ द बॉय, ही छोकिरो आहे, हू ब्रोक माय पेन। हाणे असां चई सघूं था हिन जुमिले में हू जेको आहे असांजो रिलेटिव प्रोनाउन आहे, जेको पाण खां अॻु में इस्तेमालु थियल इस्म जी जॻह ते इस्तेमालु थियो आहे ऐं उहो जेको आहे हिकिड़े जुमिले खे ॿिए जुमिले सां पाण में मिलाए थो पियो। हाणे आहे दिस इज़ द बॉय, ही छोकिरो आहे, हू ब्रोक माय पेन, जंहिं मुंहिंजो पेन भॻो। त हाणे चवण जो मक़सदु आहे त हिते जेको आहे हू जेको आहे पाण खां अॻु में आयल बॉय जेको हिनजो इंसिडेंट आहे उन खां अॻु में जेको आहे उन खां बाद में इस्तेमालु थी करे या उन जी जॻह ते इस्तेमालु थी करे उन जो तालुक जेको आहे ॿिए जंहिं जुमिले सां जेको आहे ठाहे थो पियो। अहिड़े तरीक़े सां हू जेको आहे हिते हमेशह जेको आहे सब्जेक्टिव केस में इस्तेमालु थींदो आहे ऐं सिर्फ़ु जेको आहे इंसाननि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं उन खां बाद में ॿिए जुमिले में ॾिसूं था आई मेट मिस्टर अली, मां मिस्टर अली सां मिलियो। हू वाज़ गोइंग टू बाड़ो, जेको बाड़ो वञी रहियो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हू हिते जेको आहे पाण खां अॻु में आयल नाउन कंहिं जॻह ते अली जी जॻह ते इस्तेमालु थिए थो पियो ऐं उन जुमिले खे जेको आहे वरी ॿिए जुमिले सां मिलाए थो पियो। मौसूल जी माना हूंदी आहे मिलाइण या मिलाप करणु। उन खां बाद में हिते बि हू जेको आहे असांजो सब्जेक्टिव केस में इस्तेमालु थियो आहे ऐं हू हमेशह जेको आहे हिते असां लिखियो आहे हू जेको आहे सब्जेक्टिव केस में इस्तेमालु थींदो आहे ऐं सिर्फ़ु इंसाननि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। त अहिड़े तरीक़े सां होम बि जेको आहे उहो ऑब्जेक्टिव केस हालत मफ़ूली में इस्तेमालु थींदो आहे ऐं सिर्फ़ु इंसाननि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। उन खां बाद में जेके असां ॾिठो हूज़ ऐं दैट जेको आहे इहे माण्हुनि हैवाननि बेजान शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हूज़ जेको आहे उहो पॉजिटिव केस में हूंदो आहे, जॾहिं त दैट जेको आहे उहो सब्जेक्टिव केस में बि इस्तेमालु थी सघे थो ऐं ऑब्जेक्टिव केस में बि इस्तेमालु थी सघे थो। इन्हनि शयुनि खे जेको आहे थोरो गौर जेको आहे यादि रखिणो आहे इन्हनि खे जेको आहे। उन खां बाद में विच जेको बेजान हैवान ऐं पखियुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं इहो बि सब्जेक्टिव केस में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं हुन सां गॾु ऑब्जेक्टिव केस में बि इस्तेमालु थींदो आहे। त हू ऐं होम, हू असांजो सब्जेक्टिव केस में इस्तेमालु थिए थो ऐं होम असांजो जेको ऑब्जेक्टिव केस में इस्तेमालु थिए थो पियो, लेकिन इहे ॿई जेको आहे इस्तेमालु छा जे लाइ थींदा आहिनि, पर्सन इंसान जे लाइ थींदा आहिनि। उन खां बाद में हू जेको असांजो पॉजिटिव केस में इस्तेमालु थिए थो पियो ऐं इहो जेको आहे माण्हुनि हैवाननि बेजान शयुनि सभिनी जे लाइ सभिनी जी मालिकी खे शो करण जे लाइ जेको आहे इहो इस्तेमालु थी सघे थो पियो।
उन खां बाद में विच आहे जेको सब्जेक्टिव केस तो भी इस्तेमाल थिए थो पियो ऐं ऑब्जेक्टिव केस तो भी इस्तेमाल थिए थो पियो ऐं इहो बेजान हैवान ऐं पखियुनि जे लाइ इस्तेमाल थिए थो पियो। उन खां बाद में आख़िर में असांजो आहे दैट जेको असांजो जेको आहे उहो बि सब्जेक्टिव केस ऐं ऑब्जेक्टिव मीनिंग इस्तेमाल थिए थो पियो माण्हुनि हैवान ऐं बेजान शयुनि जे लाइ इनखे इस्तेमाल कयो वेंदो आहे। असां हाणे सभ खां पहिरीं जेको असां हू जा जेको आहे इस्तेमाल था कयूं हाणे अचो त असां जेको आहे होम जा ॾिसूं। दिस इज़ द गर्ल होम आई सा डूइंग हर होमवर्क। ही छोकरी आहे जंहिंखे मां घर जो कमु कंदे ॾिठो। आई सा होम मां ॻाल्हाईंदो आई सा द गर्ल। व्हाट वाज गर्ल वाज डूइंग द होमवर्क घर जो कम करे रही हुई। हिते होम जेको आहे असांजो रिलेटिव प्रोनाउन आहे जेको पाण खां अॻु जेको आहे आयल इस्म जी जगह ते इस्तेमाल थी करे उनजो जेको उनखे जेको आहे हिकिड़े जुमले खे ॿिए जुमले सां मिलाए थो पियो। उन खां बाद दीज आर द बॉयज ही छोकिरा आहिनि। होम यू सेव्ड फ्रॉम ड्रॉइंग ही उहे छोकिरा आहिनि जंहिंखे तव्हां ॿुॾण खां बचायो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिते बि होम जेको असांजो रिलेटिव प्रोनाउन है सॉरी जेको पाण खां अॻु जेको आयल नाउन या प्रोनाउन जे लाइ इस्तेमाल थिए थो रिलेटिव प्रोनाउन। हे बि असांजा रिलेटिव प्रोनाउंस हे बि असांजो रिलेटिव प्रोनाउन जेको पाण खां अॻु आयल नाउन जे लाइ इस्तेमाल थियो। ठीक है। उन खां बाद में अचो त असां ॾिसूं था हुज जेको आहे पोजीशन जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। द डॉग हुज टेल इज लॉन्ग इज माइन। कुत्तो जंहिंजो पुछ डिघो आहे उहो मुंहिंजो आहे। त हिते हुज बि जेको आहे पाण खां अॻु में जेको आहे आयल इस्म जे लाइ इस्तेमाल थिए थो पियो। इन जे लाइ इहो बि जेको आहे असांजो रिलेटिव प्रोनाउन आहे। द डॉग हुज टेल इज लॉन्ग इज माइन। कुत्तो जंहिंजो पुछ डिघो आहे उहो मुंहिंजो आहे। हिते पोजीशन आहे त बाबा जेको आहे डॉग जी पोजीशन जेको आहे कंहिं सां ॾेखारी थी पई वञे माइन मूंसां जेको आहे या डॉग जी पोजीशन ॾेखारी थी पई वञे। उन खां बाद में आहे दिस इज द बॉय ही छोकरो आहे। हुज फादर इज इल जंहिंजो पीउ बीमार आहे। हाणे हिते हुज जेको आहे उहो असांजो जेको आहे बॉय खां जेको आहे अॻु में इस्तेमाल थियो आहे ऐं इहो असांजो हिते जेको आहे सॉरी बॉय जी बदिरां इस्तेमाल थियो आहे ऐं असांजो जेको आहे रिलेटिव प्रोनाउन आहे। दिस इज द बॉय ही छोकरो आहे। हुज फादर इज जंहिंजो पीउ बीमार आहे। उन खां बाद में अचो त हाणे असां विच जो इस्तेमाल द बुक्स विच हेल्प्स यू आर यूज़फुल। किताब जेके तुंहिंजी मदद कनि था उहे कारआमद आहिनि फ़ाइदेमंद आहिनि। हिते बि असांजो विच जेको आहे रिलेटिव प्रोनाउन आहे ऐं पाण खां अॻु में आयल जेको आहे इस्म जगह ते इस्तेमाल थियो आहे। उन खां पोइ द डॉग्स व्हिच वर मेड डाइड यस्टरडे। कुत्ता जेके छिता हुआ उहे कल मरिया। हिते भी जेको आहे विच असांजो रिलेटिव प्रोनाउन आहे जेको पाण खां अॻु में आयल नाउन जी जगह ते इस्तेमाल थियो आहे। उन खां बाद में असां ॿिया मिसाल ॾिसूं था त उन्हनि में असांजा जेको आहे हाणे असां जेको आहे हू होम हुज ऐं विच जे बारे में हाणे आख़िर में असीं जेको आहे दैट जे बारे में ॾिसूं था पिया। द मैन दैट स्टूड देयर वाज अ रोबर। माण्हू जेको हुते बीठो हुयो उहो चोर हुयो। हिते जेको दैट आहे इहो असांजो रिलेटिव प्रोनाउन आहे छाकाणि त इहो पाण खां अॻु में आयल इस्तेमाल सॉरी पाण खां अॻु में आयल नाउन जी जगह ते इस्तेमाल थियो आहे। हुनखे जुमले जे हिकु हिसे खे ॿिए हिसे सां पाण में मिलाए थो पियो। उन खां बाद में वी नो द हाउस असीं घर खे ॼाणूं था। दैट यू लिव इन जंहिं में तव्हां रहो था। हिते बि जेको आहे दैट जेको रिलेटिव प्रोनाउन जो कमु करे रहियो आहे ऐं पाण खां अॻु में आयल जेको आहे नाउन जी जगह ते इस्तेमाल थियो आहे। वी नो द हाउस असीं छा खे ॼाणूं था उन घर खे। दैट यू लिव इन जंहिं में तव्हां रहो था। हाणे तव्हां ॾिसो था अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे रिलेटिव प्रोनाउन ज़मीर मौसूल जे बारे में पढ़ासीं। त ज़मीर मौसूल जेको आहे पाण खां अॻु में आयल इस्म जी जगह ते इस्तेमाल थी करे उन जुमले जे हिकु हिसे खे जेको आहे ॿिए हिसे सां पाण में मिलाए थो पियो। त चवण जो मक़सदु आहे त मौसूल जी माना आहे मिलाइण या मिलाप करणु। उम्मीद आहे त तव्हांखे असांखे अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।